सुप्रीम जुडिशल काउंसिल जस्टिस मुज़ाहिर अली अकबर नकवी के संदस खिलाफ आयल शिकायतुनि ते शोकास नोटिस जारी कंदे जवाब तलब करे वरितो। चीफ जस्टिस काज़ी फाइज़ ईसा जी सरबराही में थियल सुप्रीम जुडिशल काउंसिल जे इजलास में जस्टिस मुज़ाहिर नकवी ऐं अॻूणे नैब चेयरमैन जस्टिस रिटायर्ड जावेद इकबाल खिलाफ आयल शिकायतुनि जो जाइज़ो वरितो वियो। ज़रियनि मूजिब सुप्रीम जुडिशल काउंसिल शिकायतुनि ते जस्टिस मुज़ाहिर नकवी के शोकास नोटिस जारी कंदे ख़ासि 10 नवंबर ताईं जवाब तलब कयो आहे। नैब जे अॻूणे चेयरमैन जस्टिस रिटायर्ड जावेद इकबाल जे खिलाफ रेफरेंस न ॿुधण जोॻो करार ॾेई ख़ारिज कयो पियो। इस्लामाबाद हाई कोर्ट साइफर केस में पीटीआई चेयरमैन की जमानत वारी दरख्वास्त रद्द करे छॾी। चीफ जस्टिस आमिर फारूक पीटीआई चेयरमैन की जमानत वारी दरख्वास्त ते फ़ैसिलो ॿुधायो। अदालत अॻूणे वज़ीर आज़म जे केस ख़ारिज करण वारी दरख्वास्त रद्द करे छॾी। अदालत धुरियुनि जा दलील ॿुधण बाद जमानत वारी दरख्वास्त ते 16 अक्टूबर ते कश्मीरियुनि साहिके जे इज़हार लाइ सिंध समेत सॼे मुल्क में तक़रीबूं मुनक़द करे रैलियूं कढियूं पियूं वञनि। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, शहीद बेनज़ीराबाद, सिखर ऐं लाड़काणे डिवीज़न्स जे नंढनि वॾनि शहरनि में रैलियूं। इस्लामाबाद में कश्मीरियुनि साहिके जे इज़हार लाइ रैली कढी वई। सुदर समाव वारे वफ़ाक़ी वज़ीर मुर्तज़ा सोलंकी जो चवणु आहे त कश्मीरी अवाम ते ज़ुल्म जी तारीख़ ॾहाकनि ते ॿधलु आहे। जबर वधण बावजूद कश्मीरियुनि में आज़ादी जी तड़प वधी आहे। भारत सलामती काउंसिल जे ठहराउनि जी भञकड़ी कई आहे। दुनिया में इंसाफ़ खां सवाइ अमन क़ाइमु नथो थी सघे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो कश्मीर जे कारे ॾींहं ते पैगाम। बिलावल भुट्टो ज़रदारी जी कश्मीर जे शहीदनि खे ख़राज अक़ीदत ऐं वालारल कश्मीर जी अवाम खे बि ख़राज तहसीन। संदसि चवणु आहे त कश्मीर तकरार ख़िते में इस्तेहकाम ऐं दुनिया में अमन जो मसइलो आहे। जंहिं ॾींहुं आलमी बिरादरी खे हिन तकरार जे हल बाबति पंहिंजी ज़िमेवारी जो अहसासु थींदो, कश्मीरियुनि जी सोभ हूंदी।